ख़बर न्यूज़ इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना जा तफ़सील अवाम आॾो आणण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। चीफ जस्टिस मियां गुल हसन तोशाखाना केस में रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको बि तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे उहो आफ़िस जो हूंदो आहे, घर खणी वञण लाइ न। जेको माण्हू तोहफ़ा पंहिंजे घर खणी विया आहिनि उन्हनि खे बि वापसि वठो। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना में हासिल तोहफ़नि जा तफ़सील ॿुधाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। वाक़िया आगाह कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना जा तफ़सील अवाम आॾो आणण जा हुक्म जारी करे छॾिया। चीफ जस्टिस मियां गुल हसन तोशाखाना केस में रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको बि तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे उहो आफ़िस जो हूंदो आहे, घर खणी वञण लाइ न। जेकी माण्हू तोहफ़ा पंहिंजे घर खणी विया उन्हनि खां बि वापसि वठो। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना में हासिल तोहफ़नि जा तफ़सील ॿुधाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। वफ़ाक़ पारां डिप्टी अटार्नी जनरल अरशद कैनी पेश डिप्टी अटार्नी जनरल हिदायत वठण लाइ मोहलत घुरी वरिती। वाक़िया आगाह कयूं पिया। अदालत करार ॾिनो आहे त पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन जे आर्डर ते मनानामो जारी नाहे। काबीना डिवीज़न मालूमात फ़राहम करण जी पाबंद आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना जा तफ़सील अवाम आॾो आणण जो हुक्म जारी करे छॾिया। वाक़िया आगाह कयूं। अहिड़ी पॉलिसी नाहे ठाही वई। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील पब्लिक करण जो हुक्म ॾिनो आहे। गुज़िरियल 30 वरियनि दौरान मिलियल तोहफ़नि जा तफ़सील मंज़र आम ते आंदा वञनि। तोशाखाना मां केरु तोहफ़ा घर खणी वियो आहे इहे वापसि आंदा वञनि। अहिड़ी पॉलिसी ठाही वञे जेके तोहफ़ा आंदो वियो आहे उहो क़ौमी ख़ज़ाने में जमा करायो वेंदो।